बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूँ था तो तव्हां बिल्कुल ठीक ठाक होंदा, चाको चंगा भला होंदा, बिल्कुल बाहर में होंदा। असांजो हमेशा पंहिंजे पालणहार खां बाजारे रब ताला खां अवां सभिनी जे लाइ इहे दुआऊं हूंदियूं आहिनि त शाला अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। ज़िंदगीअ में कॾहिं बि अवां को ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कोसो वाह अवां जे भर मां बि न गुज़रे। मालिक महिरबान अवां जे ऐं असांजे रिज़्क़ हलाल में बरकत नसीब फ़रमाए, असांजे वॾड़नि जी बख़्शिश फ़रमाए ऐं असांजा जेकी वॾड़ा ज़िंदा आहिनि अल्लाह ताला उन्हनि खे सेहतमंद ज़िंदगी अता फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन। दोस्तों, हिकिड़ो शख़्स वॾो शराबी हूंदो हुयो। हर वक़्तु उन वटि पियो शराब जो दौरु हलंदो हुयो। उन जा दोस्त यार इकट्ठा थींदा हुया, रोज़ानो जे बुनियादनि ते पिया पीअंदा हुया। उनजो हिकिड़ो ख़ादिम हूंदो हुयो। हिकु ॾींहुं छा थियो जो जॾहिं उन जा दोस्त अची विया त उन सोचियो त शराब खां पहिरियां कुझु खाइण पीअण जे लाइ मुलाज़िम खे मोकिलियां त कुझु वञी वठी अचे। उन पंहिंजे ग़ुलाम खे 4 दरहम ॾिना ऐं उनखे चयो त वञ कुझु शयूं जेके आहिनि खाइण जे लाइ वठी आ त जीअं असां शराब सां गॾोगॾु उहे बि खाऊं। ग़ुलाम वियो त हज़रत मंसूर रहमतुल्लाह अलैह वक़्त जो आलिम थी गुज़रियो आहे त हज़रत मंसूर रहमतुल्लाह अलैह चौक ते बीठो हुयो ऐं उते सदा पई लॻाई त हिन ग़रीब खे को आहे जेको 4 दरहम ॾिए त उन 4 दरहमनि जे बदिले मां उनखे 4 दुआऊं ॾियां। हिन छा कयो जो उन ग़ुलाम ख़ादिम उहे 4 दरहम कढी ऐं हज़रत मंसूर बसरी रहमतुल्लाह अलैह जे हथ ते रखिया। हज़रत मंसूर बसरी उहे 4 दरहम उन ज़रूरतमंद खे ॾिना ऐं हिन ग़ुलाम खे चयो त हा ॿुधाए कहिड़ियूं तुंहिंजे लाइ मां 4 दुआऊं कयां। त ग़ुलाम अर्ज़ु कयो त क़िबला मुंहिंजे लाइ इहा दुआ करियो त अल्लाह ताला मूंखे इन ग़ुलामीअ मां आज़ादी ॾे। हज़रत दुआ कई ऐं चयो त ॿी दुआ ॿुधाए कहिड़ी दुआ कयां तुंहिंजे लाइ। त उन ख़ादिम चयो साईं मुंहिंजे लाइ ॿी दुआ इहा करियो त अल्लाह ताला इन 4 दरहमनि जो मूंखे बदिलो ॾे। हज़रत मंसूर बसरी रहमतुल्लाह अलैह दुआ कई ऐं पुछा कई त 3 दुआ ॿुधाए कहिड़ी दुआ आहे। त उन ख़ादिम चयो, उन ग़ुलाम चयो त क़िबला 3 दुआ इहा करियो त मुंहिंजो जेको मालिक आहे अल्लाह ताला उनखे तौबह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं शराब मझां इन मां अल्लाह ताला उन जी जान छॾाए। हज़रत मंसूर बसरी रहमतुल्लाह अलैह दुआ कई ऐं पुछो त 4थी दुआ तुंहिंजे लाइ कहिड़ी कयां। त उन ग़ुलाम चयो त साईं 4थी दुआ तव्हां इहा करियो त हिन मजमूए में जेतिरा बि माण्हू बीठा आहिनि ऐं हिन मजमूए में मां बि मौजूदु आहियां, अवां समेत मूं समेत हिन मजमूए में सभई जेके बि माण्हू बीठा आहिनि अल्लाह ताला सभिनी जी बख़्शिश फ़रमाए। बुज़ुर्गनि हथ खयां, दुआ कई ऐं ख़ादिम रवानो थी वियो। जेॾीमहिल ख़ादिम वञी उते पहुतो, ग़ुलाम वञी पहुतो त उन शाहूकार माण्हूअ हिन खे ॾिठो, ॾिसी चई त हथे ख़ाली आयो आहीं, मूं तोखे 4 दरहम हिन जे लाइ ॾिना हुआ त तूं सौदो सामान वठी असांजे खाइण जो इंतज़ाम कर, तूं हथे ख़ाली मोटी आयो आहीं। त उन वराणियो त साईं हज़रत मंसूर रहमतुल्लाह अलैह हीअं चौक ते बीठा हुआ, हीअ ॻाल्हि कयूं, मूं 4 दरहम उनखे ॾिना। त उनखे सॼो किसो करे ॿुधायूं त उन्हनि मुंहिंजे लाइ 4 दुआऊं घुरियूं। त उन शाहूकार उन खां पुछो त तूं कहिड़ियूं 4 दुआऊं घुरायूं आहिनि हज़रत मंसूर बसरीअ खां। त हुन चयो त साईं पहिरीं दुआ मूं इहा घुराई त मूंखे ग़ुलामीअ मां आज़ादी मिले। त उन शख़्स चयुसि त तूं आज़ादु आहे। ॿी दुआ कहिड़ी घुराई? त उन ग़ुलाम चयो त साईं मूं ॿी दुआ हज़रत मंसूर बसरी रहमतुल्लाह अलैह खां इहा घुराई त जेकी मूं 4 दरहम ख़र्च कया आहिनि अल्लाह जी राह में, अल्लाह ताला मूंखे इन्हनि जो बदिलो अता फ़रमाए। त उन शाहूकार माण्हूअ चयो त ठीकु आहे, मूं तोखे उन्हनि जे बदिले 4000 दरहम ॾिना हदीअ तौरु। 3 दुआ कहिड़ी घुराई? त हुन चयो साईं 3 दुआ मूं इहा घुराई हज़रत जन खां त अल्लाह ताला तव्हांखे हिदायत नसीब करे त तव्हां जीअं शराब खां तौबह कयो ऐं गुनाहनि खां तौबह कयो। ओॾी महिल ई सजदे में किरी पियो उहो शाहूकार माण्हू ऐं उन तौबह कई ऐं चयईंसि त मूं तौबह कई, तुंहिंजी इहा दुआ बि क़बूल थी। 4थी दुआ तो कहिड़ी घुराई? त उन ग़ुलाम चयो साईं मूं 4थी दुआ हज़रत जन खां इहा घुराई त मुंहिंजे आका मूंखे ऐं हिन मजमूए में जेके बि माण्हू आहिनि अवां समेत अल्लाह ताला सभिनी खे बख़्शे।
त इते उन शाहूकार माण्हू चयो त यार 3 ॻाल्हियूं त मुंहिंजे हथ में हुयूं जिन ते मुंहिंजो इख़्तियार हुयो, मूं कयूं पए। इन ॻाल्हि ते मुंहिंजो इख़्तियार कोन्हे को, इन जे लाइ मां कुझु नथो करे सघां। ऐं उनखे मोकल ॾिनी ऐं उनखे 4000 दरहम बि ॾिना, उनखे आज़ाद बि करे छॾियो, पाण तौबा बि कई। राति जो जॾहिं उहो शाहूकार माण्हू सुतो त ख़्वाब में उनखे हिकिड़ो आवाज़ु ॿुधण में आयो त जिन ते तुंहिंजो 3 ॻाल्हियुनि ते इख़्तियार हुयो त तो कयो, जिन ते अल्लाह ताला जो इख़्तियार आहे त छा उहो अल्लाह नथो करे सघे? तोखे, तुंहिंजे ग़ुलाम खे ऐं उन मजमूए में मौजूदु सभिनी माण्हुनि खे, हज़रत मंसूर बसरी रहमतुल्लाह अलैह समेत सभिनी माण्हुनि खे माफ़ी ॾिनी वञे थी। सो दोस्तो, जॾहिं असां मख़लूक़ ते रहम कंदा आहियूं त ख़ालिक़ असां ते रहम कंदो आहे। जॾहिं असां मख़लूक़ सां उचाट कंदा आहियूं, उचाईंदा आहियूं, ॾुखाईंदा आहियूं त अल्लाह ताला उन्हनि जो बदिलो बि वठंदो आहे। तव्हां ॿुधो हूंदो त अदा ग़रीब जो अलाह, सो थोरो गौर करियो त जंहिंसां अलाह हुजे उन सां तव्हां कहिड़ी दुश्मनी करे था सघो, का बि न, उन सां पुॼी न सघिबो। सो अल्लाह ताला असां ते पंहिंजो रहम करे ऐं असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन। ॻाल्हि वणी हुजे, वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूरु कजो, लाइक बि ज़रूरु कजो, कमेंट्स बि पंहिंजा ज़रूरु लिखिजो। ईंदड़ वीडियो में वरी मिलंदासीं। उन वक़्त ताईं क़ादिर बख़्श कलोड़े खे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।